लाड़ सकाफ़ती आर्ट्स काउंसिल ज़िले बदीन पारां सुरमी सत बदीन सिंध जे सहकार सां सिंध जे नालेवार समाजी रहनुमाई सुरमी सत बदीन जे मरकज़ी चेयरपर्सन मोहतरमा मारवी आबदा समूह ऐं सिंध जे नामियार शाइर लेखक अदीब ऐं इल्मो अदब अकेडमी पाकिस्तान ज़िले टनो मोहम्मद ख़ान जे सदर मोहतरम निसार अहमद नाज़ समूह जिन सां सुरी सांझ ऐं रिहाण बदीन शहर जे जीएम खाना हाल में सिंध जे नालेवार आलमी अदबी ऐं समाजी शख़्सियत शहनाद राहो जी सदारत में रचाई वई। जॾहिं त अज़ाज़े महिमाननि में शहनाज सिद्दीक़ राव ग़ुलाम नबी कीरियो सदब ग़ुलाम नबी कीरियो सोडी कोली नजमा अंसारी मुख्तियार अकबर ख़ासकेली अल्ताफ़ शाद मेमन कमरुन सां जुणेजो कमरुन सां टालपुर इरफाना भट्टी हिना ज़हरा रमशा शाह मीना मीर मोहम्मद अली मेरी आदम अबड़ो फरहान अली समूह रहमान समूह नौशाद अली भट्टी जाम तमाची समूह बेनज़ीर समूह अब्दुल सत्तार जोखियो इमरान अहमद खट्टी शेरबानो राहो एजी समूह तहज़ीब आरा सुमरो मटियारी शहर खां कई आयल सिंधी अदबी संगत शाह जा साथी सैद इमदाद अली शाह ख़याल कतरी रफ़ीक अहमद सुमरो ऐं ॿिया हुआ। जिन महफ़िल जे मोर निसार अहमद नाज़ समूह ऐं महफ़िल जे मोर मारवी आबदा समूह मथां गुलाबनि जूं पतियूं निछावर कयूं खेनि सिंध धरती जूं रवायती अजरकूं ओडायूं गुलाबनि जा गुलदस्ता ॾिना पंहिंजा पुरख़ुलूस प्यार उन मथां वारे खेनि दिलकश मञता अवॉर्ड शील्डनि जे एज़ाज़ सां नवाज़ियो। हिन मौक़े ते बदीन शहर जे मुख़्तलिफ़ अलमी अदबी तंज़ीमनि हिननि ॿिन्हिनि महफ़िल जे मोर मारवी आबदा समूह निसार अहमद नाज़ समूह जिन लाइ मरहबी टेबलो ऐं खाका पेश करे सभिनी शरीक थींदड़ महिमाननि खे ताड़ियूं वॼाइण ते मजबूर करे छॾियो। उन मौक़े ते सिंध धरती जे हुनार नियाणी दुरेशवा चन्ना जे जनम ॾींहं जो केक कटे उन जो हिमत अफ़ज़ायूं ऐं हौसला अफ़ज़ायूं कयूं वयूं। आख़िर में सिंध जे नालेवार रागी उस्ताद अलादीनो जुणेजो फ़क़ीर बालाजी हैदरी उभरंदड़ गुलकार मुर्क अली ऐं ॿियनि पूरी राति पंहिंजा सुर वखेरे हिन सुरी सांझ ऐं रिहाण जी शानदार महफ़िल खे चार चंड लॻाए छॾिया।